बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मां सबब बलोच अॼु जे हिकु नए टॉपिक सां गॾु। अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो मां खयो आहे सिंधी अदब ऐं ॿोलीअ लाइ कमु कंदड़ सरकारी इदारा। मां इहो टॉपिक इन करे खयो आहे त हाणे जीअं स्लिपूं वग़ैरह बि अची चुकियूं आहिनि 25 तारीख़ खां जेका इलेक्ट्रा जी टेस्ट स्टार्ट आहे त जीअं इन में सिंधी अदब में ॿोली लाइ कमु कंदड़ सरकारी इदारा या चेयर्स या इहे जेके कुझु सुवाल पुछिया वेंदा आहिनि इन्हनि मां हिकु ॿ ईंदा आहिनि त ईअं जीअं सॼा असांजा कवर थी वञनि। उन जे लाइ अॼु मां इहो टॉपिक खयूं आहे। हलूं था पहिरें असां हिन ते सवाल ते सिंधी अदब ऐं ॿोली लाइ कमु कंदड़ सरकारी इदारा। पहिरियों हिन में आहे भिट शाह सकाफ़ती मर्कज़ 1954 ईस्वी में। ॿियों आहे सकाफ़त खातो, इहो जेको आहे हुकूमत सिंध सकाफ़त खातो आहे। टियों आहे सिंध अलाजी ॼाम शोरो जेको 1963 ईस्वी में आहे। चौथों आहे सिंधी अदीबनि जी सलाहकारी बोर्ड 1940 जेको अॻिते हली अदबी बोर्ड बणियो हुयो। पंजों आहे सिंधी अदबी बोर्ड ॼाम शोरो डिसंबर 1951 ईस्वी में। छहों आहे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी हैदराबाद 1990 ईस्वी में। ऐं सतों आहे डॉक्टर नबी बख्श खान बलोच इंस्टीट्यूट ॼाम शोरो। इहे असांजा हुया सिंधी अदब ऐं ॿोलीअ लाइ कमु कंदड़ कुझु सरकारी इदारा। ऐं हाणे असां अचूं था सिंधी अदब लाइ कमु कंदड़ यूनिवर्सिटियुनि जूं चेयर्स जेके कुझु चेयर्स आहिनि यूनिवर्सिटियुनि में सिंधी अदब लाइ कमु कंदियूं आहिनि उन्हनि खे असां पढ़ूं था। पहिरियों आहे तनवीर अब्बासी कार्नर जेको शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में आहे। ॿियों आहे शाह अब्दुल लतीफ़ भेटाई चेयर जेको कराची यूनिवर्सिटी 1986 ईस्वी में आहे। टियों आहे शमसुल उलमा मिर्ज़ा कलीच बेग चेयर जेका सिंध यूनिवर्सिटी ॼाम शोरो में आहे। चौथों आहे अलामा आहे काज़ी चेयर सिंधी यूनिवर्सिटी। पंजों आहे ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी चेयर जेका सिंध यूनिवर्सिटी ॼाम शोरो में आहे। छहों आहे MH पांवर चेयर जेका इहा सिंध यूनिवर्सिटी में आहे इहा बि। सतों आहे सचल चेयर जेका इहा शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में आहे 1988 ईस्वी में इहो आहे। उन खां पोइ अठों आहे रोज़े धणी चेयर जेका पीर मोहम्मद राशिद पीर पागारो इन जी आहे शाह अब्दुल लतीफ़ शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर 2005 ईस्वी में। ऐं नओं आहे शेख अयाज़ चेयर जेका शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में आहे। इहे हुयूं कुझु चेयर्स जेके असां 9 चेयर्स पढ़ियूं ऐं कुझु जेका आहिनि सिंधी अदब ऐं ॿोली लाइ कमु कंदड़ कुझु सरकारी इदारा हुया। उन खां पोइ असां हाणे ॾिसूं था तहक़ीक़ी जर्नल जेके कुझु जेके आहिनि उन ते अचूं था। उन में आहे सिंधी अदब सिंध अलाजी ॼाम शोरो। ॿियों आहे सिंधी ॿोली सिंधी लैंग्वेज अथॉरिटी हैदराबाद 2008 ईस्वी में। टियों आहे भेटाई सिंधी शोबो शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर। चौथों आहे कलीच शमसुल उलमा मिर्ज़ा कलीच बेग चेयर सिंध यूनिवर्सिटी ॼाम शोरो। पंजों आहे कराची शाह अब्दुल लतीफ़ भेटाई चेयर कराची यूनिवर्सिटी में। छहों आहे किंझर सिंधी शोबो सिंध यूनिवर्सिटी ॼाम शोरो। सतों आहे कारूंझर वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी कराची। उन खां पोइ आहे असांजा सिंध जा क़दीम शहर जेको पुराणो नालो ऐं उन्हनि जो नओं नालो ॾिनल आहे असां उनखे पढ़ूं था। पहिरियों आहे असांजो बखर जेको उनजो पुराणो नालो आहे ऐं नओं नालो अथसि हाणे सखर। उन खां पोइ असांजो आहे ॿियों आहे भरमणाबाद। टियों आहे रापुर हुयसि हाणे खैरपुर आहे। चौथों आहे भंभोर। पंजों आहे जेम्साबाद जेको उनजो हाणे नालो आहे कोट ग़ुलाम मोहम्मद। ऐं छहों आहे चांडका जेको हाणे आहे अणुको नालो उनजो नओं नालो आहे लाड़काणो। ऐं सतों आहे खानगढ़ जेको हाणे उनजो नालो आहे जैकमाबाद। उन खां पोइ अठों आहे सेवस्तान जेको हाणे सेवण आहे। नओं आहे कलाची जेको हाणे कराची आहे। ऐं ॾहों आहे लोहरी लोहरकोट हाणे जेको आहे रोहड़ी आहे उहो। ऐं 11हों आहे नेरून कोट जेको हाणे हैदराबाद आहे। उन खां पोइ असांजा आहिनि सिंध जा मशहूरु तारीख़ी माग पुछिया बि वेंदा आहिनि। उनखे असां ॾिसूं था माग ज़िलो। पहिरियों आहे भंभोर जेको तारीख़ी माग आहे ऐं ज़िलो जेको आहे ठठो आहे। ॿियों आहे चौखंडी जेको इहो कराची ज़िलो आहे इन जो। उन खां पोइ टियों आहे गोरख मतिलबु हिन जो ज़िलो दादू आहे गोरख हिल स्टेशन जिते आहे। चौथों आहे मोरड़े जो माग इहो बि कराची बि ज़िलो आहे। पंजों आहे मासूम शाह जो मीनारो इहो सखर में आहे। छहों आहे मकली इहो जेको आहे ठठे ज़िले में आहे।
सतों आहे मूमल जी माड़ी, इहो जेको आहे घोटकी में आहे। अठों आहे मोहन जो दड़ो, इहो जेको आहे लाड़काणे में आहे। नओं आहे मंगो पीर, इहो जेको आहे कराची में आहे। इहा आहे असां जेके माग वग़ैरह इहे पढ़ियासीं, इहे तमामु अहम आहिनि ऐं असांजी 25 तारीख़ ते टेस्ट बि आहे। इन हवाले सां इनखे जेके आहे गौर सां ॿुधिजो। उमेदु आहे त इहो जेको आहे तव्हांजे लाइ ॾाढो फ़ाइदेमंद साबित थींदो। मिलंदासीं हिकु ॿिए लेक्चर में तमामु जल्द। तेसिताईं ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़।